लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन सत्संग में देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र जे सिंधी सत्संग में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। असां भक्तीअ जा कुझु सूत्र ॿुधी रहिया आहियूं, भक्तीअ जी व्याख्या ॿुधी रहिया आहियूं देवर्षि नारद जे द्वारा। कल्ह हिकिड़ो सूत्र रहिजी वियो हो, 33 नंबर। हाणे 1 ॾींहुं खयोसीं, 2 ॾींहुं खयोसीं, पोइ सिधो चोटीअ ते अलाए कीअं हली वियुमि मां, 33 छॾाइजी वियो। त उहो पहिरीं उहो ॿुधूं, उन में इहो आहे 33 नंबर सूत्र में, तस्मात् से ग्रहाया मुमुक्षु भी, जंहिं मुमुक्ष खे संसार जे बंधन खां मुक्त थियण जी इच्छा हुजे उनखे भक्ति ग्रहण करणु खपे। इहो अर्थ आहे। त पहिरीं मुमुक्षु छा थींदो आहे उहो ॿुधूं कि असां आहियूं या कोन आहियूं। मुमुक्षुअ खां घटि थींदो आहे जिज्ञासु। भीतर मां का जिज्ञासा सवाल उत्पन्न थिए, ऐं ईअं ई न टाइम पास लाइ न, ॾाढो गहन आंध मांध लॻी पई हुजे जेसिताईं जवाब न मिले, ऐं भीतर मां उहो उत्पन्न थिए, उनखे जिज्ञासा। उन जिज्ञासा खां बि हेठि थींदो आहे कौतूहल। प्रश्न पैदा थियो आहे, ईअं ई दिमाग़ में वीचार अची वियो, पर करणो कुझु कान्हे। ईअं जीअं ॿार पुछी वठंदो आहे, जनरली ॿार कुझु बि पुछी वठंदो आहे कि हीअं छो थींदो आहे, हीअ छा आहे। जवाब मिलियो ॿार खे, ॿार वरी खेॾण में लॻी वेंदो। त इहे थींदा आहिनि कौतूहली, ईअं कौतुकी। प्रश्न त पुछंदा आहिनि, पर ईअं ई केवल ईअं भाई करणो कुझु कान्हे मूंखे, मैं तो सब्जी लेने निकली थी, सत्संग रास्ते में देखा तो बैठ गई। ईअं कमाई वेही रही सत्संग में, ॾाढा प्रश्न पुछियईं संत खां। पोइ संत पुछेसि तो कि करणो छा आहे, चईसि करणो कुझु कान्हे, मां त सब्जी वठणु निकिती हुअसि। इहो थियो कौतूहली कौतुकी। प्रश्न पुछियईं, पर ईअं ई उनखां मथे थींदो आहे जिज्ञासु, जंहिंजे भीतर मां प्रश्न पिया था पैदा थियनि। हू ॼाणणु थो चाहे कि सही छा आहे, ग़लति छा आहे, सत्य छा आहे, सार छा आहे, असार छा आहे। उहो वेंदो आहे सत्संग में जिज्ञासु, ऐं सत्संग जिज्ञासुअ जे ई लाइ आहे, कौतुकी जे लाइ सत्संग कान्हे। कौतुकुनि जे लाइ सत्संग उहो आहे जंहिंमें कुझु कौतूहल थींदो बि हुजे, कुझु ॿाहिरियों आडंबर बि हुजे, प्रसाद हुजनि, अॼु हिन जे तरफ़ां डेकोरेशन हुजे, अॼु हिन जे तरफ़ां हीअ आयोजन हुजे, उहो उन्हनि जे लाइ आहे, जिज्ञासुअ जे लाइ आहे सत्संग। पर जिज्ञासुअ खां बि मथे आहे मुमुक्षु। मुमुक्षु उहो आहे जेको जिज्ञासा करण खां पोइ सवाल मिलण ते नचणु लॻंदो अहोभाव सां, ऐं उन ते हलण बि लॻंदो। केवल ॿुधी करे वेही न रहंदो, उहो केवल ॿुधी करे वेहण लाइ कान्हे, वो उन अनुसार जीवन भी जीअंदो। वो मुमुक्षु। त जेको मुमुक्षु आहे, सत्य जो प्यासी आहे, सत्य जो उपासक आहे, जेको उन जो हिकिड़ो ई उद्देश्य हूंदो आहे
कि मां स्वतंत्र थियां ऐं मुंहिंजा बंधन हर प्रकार जा बंधन टुटी पवनि। बंधन ॾाढो वॾो हिकु कारागार आहे, जेल आहे, ऐं बंधन अनेक प्रकारनि जा थींदा आहिनि, अनेक प्रकारनि जा मानसिक बंधन भी थींदा आहिनि, शारीरिक बंधन भी थींदा आहिनि। बंधन ॼण बंधन वारो जीवन पराधीन सपने हूं सुखनाई उहो आहे। माण्हू खे मुमुक्षु खे स्वाधीन थियण जी इच्छा हूंदी आहे, स्वतंत्र मुक्ता फिरे बंधन नहीं कोई, मुक्त रहण चाहींदो आहे उहो मुमुक्षु कि मां स्वतंत्र हुजां। जीअं पक्षी स्वतंत्र आहे, जेॾां वञणु चाहे, जेॾी महिल वञणु चाहे, जिते वञणु चाहे, आज़ाद आहे उहो। माण्हू अॼु जे समय में वधीक ॿधियल आहे, ॿधियल। पहिरीं एतिरो कोन हो पर एॾो न। छो ॿधिजी वियो आहे? इच्छाऊं। जिते इच्छा आहे उते बंधन रहंदो ई रहंदो, जिते कामना आहे बंधन रहंदो, छो त कामना बंधन कराईंदी। माण्हू बंधन में ॿधियल भी आहे, पराधीन भी आहे, तॾहिं भी बंधन जो कारण जेको आहे उहो छॾे कान थो। उहो छॾे ॾे न इच्छा आहे, पकड़े वेठो आहे कि कुझु मिलंदो हिन मां, सार निकिरंदो। मां अॼु महिनत कंदुमि, भॼ डुक कंदुमि, पराधीन थींदुमि त पोइ मुंहिंजो बुढ़ापो सुठो गुज़रजंदो। जवानी वई पाणीअ में, बुढ़ापो तो सुख सां गुज़ारींदे। हिकिड़ो शेर आहे, ऐ तायरे लाहौती उस रिज़क से तो मौत भली। उस रिज़क से, रिज़क रोज़ी रोटी, जेका रोज़ी रोटी बंधन में विझे असांखे, पराधीन करे, कैदी ठाहे छॾे, उनखां मौत भली तो चए। उस रिज़क से तो मौत अच्छी, जिस रिज़क से आती हो परवाज़ में कोताही। परवाज़ माना पंख। जंहिं रिज़क सां, जंहिं रोज़ी रोटीअ सां, रोज़ी रोटी त अचे थी पर उन रोज़ी रोटी में असांजा पंख टकराइनि था, पंख अवरुद्ध था थी वञनि, असां उॾी नथा सघूं। त भाड़ में वञे उहो रिज़क बि, भली मरी वेंदासीं, बुख मरी वञूं, पर पंख खपनि असांखे उॾामण जे लाइ। असांखे आज़ादी, स्वतंत्रता खपे, पंहिंजी इच्छा अनुसार मूंखे जीअणो आहे। उनखे चइबो आहे मुमुक्षु ऐं मुक्त। मुक्त आहे उहो, पर चाहनाऊं, इच्छाऊं माण्हू खे मुक्त नथियूं थियण ॾियनि। वॾो बंधन आहे कामना। उन बंधन में माण्हू भली ज्ञान जूं ॻाल्हियूं करे, कोई मतिलबु कान्हे हुनजो। हुजे पराधीन, हुजे ॿधियल, ऐं ज्ञान जूं ॻाल्हियूं करे, मुक्तिअ जूं, मोक्ष जूं ॻाल्हियूं करे, फालतू सभु। कंहिंखे आर्डर हुजे कि तोखे रोज़ शाम जो सत्संग करणो अथई, सीट ते वेही करे कलाक वेहणो ई अथई, किथे बि हुजी भली, इहो दादीअ जो हुकुम आहे। उहा रोज़ वञे इन लालच में कि न त सीट मूंखां खसिजी वेंदी। हाणे उहा कलाक वेही करे पराधीन माई मोक्ष जूं ॻाल्हियूं करे त केॾो हास्यास्पद आहे। असांजे लाइ ही कलाक, 1.5 कलाक शाम जो बंधन कान्हे, भुलिजी वञिजो। मतां कॾहिं चई ॾियो तव्हांखे सत्संग करिणो पवंदो आहे न रोज़, न मां कंदो आहियां, करिणो कोन पवंदो आहे। इहा स्वतंत्रता आहे असांजी, इहो को बंधन कान्हे। ही स्वतंत्रता सां ख़ुदि जो चुनाव आहे।
खुद चुनाव कयो आहे। ऐं कंहिं ते सत्संग करणो आहे इन में बि स्वतंत्रता आहे। का दादी दीदी जलेबी कोन वेठी आहे मथां आदेश ॾियण लाइ कि तोखे हीअं ई चवणो अथई। परे थी दादी हट परे, हिते उहा गदी कान्हे कि का जलेबी भाई कंट्रोल करे। उहे ॿियूं अथई जेके तुंहिंजे अंडर में कमु कंदियूं आहिनि वीचारियूं पंख उनजा कटे छॾिया अथव ऐं ॻाल्हियूं मोक्ष जूं। देवर्षि नारद जो भक्ति सूत्र पियो थो ॿुधायां। जंहिंखे मोक्ष जी कामना हुजे, जंहिंखे बंधन कटणा हुजनि, उनखे छा करणु खपे? भक्ति करणु खपे। भक्त स्वतंत्र हूंदो आहे, भगवान सां प्रेम करण वारो आज़ाद। तव्हां हिन सत्संग में कॾहिं बि बंधन महसूस न कयो हूंदो त कॾहिं बि अचो, केॾी महिल बि अचो, केॾी महिल बि वञो, वरी न शकल ई न ॾेखारियो, दिखना मत, कोई फ़र्क़ु कोन्हे पवणो हिते। कब आहे कब नहीं आहे कंहिंखे परवाह पई आहे हिते। ऐं तव्हां बि आज़ादीअ सां अचिजो, आज़ादीअ सां वञिजो, बोझ पाले करे न अचिजो। ही भक्ति सूत्र आहे, ही भक्तीअ ते सत्संग आहे। भक्ति स्वतंत्र हूंदी आहे। पहिरीं देवर्षि नारद चयईं कि भक्ति स्वतंत्र आहे, कंहिंजी ज़रूरत कान्हे उनखे। उनजे अंडर में अचण वारो बि स्वतंत्र थी वेंदो आहे। त जंहिंखे मुक्ति खपे, जेको बंधन मुक्त थियणु चाहे थो, उनखे भक्ति करणु खपे। पोइ वरी सांसारिक कामनाऊं न, पोइ वरी जेको हू कराए उहो उन में ख़ुशि, उन में राज़ी, जेको हू कराए। जगत की चिंता मिटी उन्हीं की, जो तेरे चरणों में आ चुके हैं। जगत की चिंता मिटी उन्हीं की, जो तेरे चरणों में आ चुके हैं।
जो तेरे चरणों में आ चुके हैं। स्वतंत्रता ॾाढी अनमोल शइ थींदी आहे। स्वतंत्रता स्वतंत्रता जो अर्थ इहो बि कान्हे कि तव्हां सभु कमकार छॾे करे वेही रहो। इहा कहिड़ी स्वतंत्रता थी? पोइ कैदी बाक़ी छा कंदा आहिनि? कैदी त बसि वेठा ई हूंदा आहिनि अंदरि जेल में। न, स्वतंत्रता जो अर्थ आहे कि मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कुझु कयां। हिकु थींदो आहे वॉक ते वञणु पंहिंजी मर्ज़ीअ सां, ॿियो थींदो आहे डॉक्टर जे चवण सां। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। हिकु टियों बि थींदो आहे, दुकान ते वञी रहियो आहे हमरा या ऑफिस, पर लंघे उतां ई पियो थो जिते वॉक ते वेंदो आहे रोज़। इहा टीं अवस्था आहे। हिकु आहे कि दुकान ते थो वञे ऐं उतां ई पियो थो वञे जिते बोरवन आहे, पार्क, ऐं वरी ऑफिस मां अची करे हाणे पंहिंजी इच्छा सां थो वञे। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे न। ऐं टियों आहे कि मजबूरीअ में डॉक्टर चयो आहे। उहा स्थिति सुठी आहे कि पंहिंजी मर्ज़ीअ सां जेॾी महिल चाहे असां हलिया वञूं। ऐं पोइ ॿुधाइण लाइ न कि मां वई हुअसि, इहो बि न इच्छा रहे, बसि इच्छा थी ख़ुदि जे लाइ। तहिड़ीअ तरह असां जीवन ईअं जियूं कि जेको कमु मिलियो आहे असांखे, जिम्मेदारी जेका बि आहे, उन सां प्यार करणु सिखूं, उनखे पंहिंजो सम्झी करे उत्साहपूर्वक कयूं, फ्री थी, आज़ाद थी करे, पराधीन थी करे न। पर लॻभॻि 100 मां 90 मायूं चवंदियूं आहिनि कि मां त फाथसि अची हिन सां, हिते शादी करे अची फाथसि। इहा पराधीनता आहे। इहो बि चई सघिजे थो कि मां आज़ादु आहियां, चिंता त हू करे। चिंता जे चवंदा आहियूं न, चिंता त हू करे जंहिं जग ठाहियो आहे। त चिंता त घोटु करे, मां छो चिंता कयां? मां त स्वतंत्र आहियां, आज़ादु आहियां, हलंदी मुंहिंजी ई आहे। इहो बि तरीक़ो आहे जीअण जो। स्वतंत्रता हासिल कयो। या तो उन कम में प्रसन्नता ॻोल्हे वठो जेको तव्हांखे मजबूरीअ में थो करिणो पए, उहो उत्साह सां करणु शुरू कयो, भॻवान खे यादि करे, हुनजो आदेश सम्झी। या त जेको तव्हांखे पराधीन करे थो कमु, उहो छॾे ॾियो। स्वाधीन थियण वारा कम ॻोल्हियो, मजबूरी छॾे ॾियो। या त को स्वार्थ हूंदो, को लालच हूंदो, तॾहिं माण्हू मजबूरीअ वारा कम कंदो हूंदो। भई छा कयूं, थोरो पैकेज वधीक हो हिन में, थोरी हिते पघार वधीक हुई, ही फ़ाइदो हो हिते, त थोरो उहो बंधन पैदा कंदो आहे। स्वार्थ, लालच, अपेक्षाऊं, इच्छाऊं बंधन में विझंदियूं आहिनि। स्वतंत्र चाहण वारे खे घुर्जे कि भक्ति करे, छो त भक्तिअ सां छा थींदो आहे? स्वतंत्रता ईंदी आहे, आनंद ईंदो आहे, हिकु रस ईंदो आहे। त इहो 33 नंबर सूत्र देवर्षि नारद थो चए कि जंहिंखे मुमुक्षु आहे जेको, उनखे भक्ति ग्रहण करणु खपे। हाणे ॿियो आहे, उहो जेको स्वतंत्र हूंदो न, उनखे उहा शइ मिली वेंदी जेका बंधन वारे खे कोन मिलंदी। इहो बि चवंदो हलां, जेको भीतर स्वतंत्र थी वियो, उनखे उहो खजानो मिली वेंदो भीतर जो, जेको उन बंधन वारे वटि कोन्हे। उहो होश में जीअण सिखी वेंदो भगत। जेको स्वतंत्र हूंदो उहो होश में रहंदो, जागरूक। ऐं जेको पराधीन आहे, उहो वीचारो मूर्छा में जीअंदो आहे। थोरा सुख भोग भोगे वठंदो, छा थींदो हुन सां? भगत आनंद में जीअंदो आहे, बेहोशीअ में न, होश में। हाँ, उनखे बेहोशी हूंदी आहे हिकु ॿी, प्रेम जी, परमात्मा सां प्रेम जी बेहोशी हूंदी आहे।
त इहो 33 नंबर आहे। चोटियूं असां कल्ह ॿुधोसीं, वरी ॿुधंदा हलूं कि आचार्य गण जेके थींदा आहिनि उन भक्तीअ जा साधन ॿुधाइनि था। कहिड़ा कहिड़ा भक्तीअ जो साधन आहे? हिकु त विषय त्याग, ॿियो संग त्याग। इहो कल्ह हलियो हो चैप्टर। हाँ, विषय त्याग ॿुधोसीं। उन में हिकु प्रश्न बि पुछियो हुई, आंटीअ पुछियो हुई कि पहिरीं मां विषय त्याग जी व्याख्या बि कई आहे, उहा बि सही आहे, पर चेंज थियणु खपे न। भगवत गीता में आयो हो विषय जो त्याग, त मां चयो हो कि आसक्ति न हुजे, तव्हां भली खाओ, भली घुमो, भली पायो, केॾां अचो वञो, पर आसक्ति न हुजे त इहो थियो विषय त्याग। इन अगरि माण्हू इन्हनि जो त्याग करे, मान लो सुठा कपिड़ा न पाए, रोटी खाइण सुठी रोटी न खाए, सुठा कपिड़ा न पाए, घर छॾे ॾे, पर मन सां न छुटनि त त्याग छा जो थियो? त इन करे इहा मूं चई हुई, ऐं ओशो जी मूं पढ़ी हुई कि ये सभु शयूं जे विच में हुजूं, पर आसक्ति न हुजे त इहो आहे विषय त्याग। इच्छा न हुजे कि मूंखे सुभाणे बि मिले सुख सुविधा, न मिले त न मिले, पर मूं ॾिठो इन जो दुरुपयोग बि थी रहियो आहे। माण्हू उहे ई फाथल, उहे ई कपिड़ा पियो थो पाए, उहे घुमे फिरे पियो थो, ऐं चए थो कि आसक्ति थोरी आहे मूंखे, या चालाकी थी वॾी वॾी। मां पंहिंजो पाण खे बि थो खणा हिन में कि असां उहे ई सभु कुझु खाऊं पीऊं, अंब ॿ अंब खाई वञूं सॼा, ऐं चऊं आसक्ति थोरी आहे, मिली वियो सुभाणे न मिले न खाईंदासीं, चालाकी थी वञे जिते। मां त मुंहिंजी छॾियो, तव्हांजो वधीक खतरो आहे। त इन करे कल्ह ॿी मां पंहिंजी ॾिनी, उहा किथां पढ़ी कान्हे, कल्ह जी जेका परिभाषा कई कि अगरि तव्हांखे भक्तीअ जो सुख माणणो आहे त हू सुख छॾिणो पवंदव, विषय जो सुख छॾिणो पवंदव। ज़बरदस्ती छॾे करे चओसि कि अगरि तोखे कुझु मिलंदई त बसि सत्संग मिलंदई, ॿियो कुझु कोन मिलंदई, पंहिंजे मन खे चओ। उहो बंदि करे चओसि कोन, घणेई असां उहे भोॻियासीं सुख, उहे कोन मिलंदई, पोइ उनखे धीरे धीरे रस अचणु लॻंदो सत्संग जो। त कल्ह इहो अर्थ कयो हो, तत् विषय त्यागात, विषय जो त्याग। जंहिं ॾींहुं तव्हांखे सत्संग जो सुख ईंदो न, पोइ उहो सुख ऑटोमेटिक फिको लॻंदो। पर उहो करे ॾिसो, केवल चई न ॿुधायो कंहिंखे, उहो सच में अनुभव करे ॾिसो, त उन लाइ उहो विषय सुख रोकियो थोरा, पर निंदा वारो सुख बि रोकियो, पराई पचर जो सुख बि छॾियो थोरी देरि लाइ, कि हुन हीअं कयो, हुन हीअं कयो, घुमण फिरण, महांगा कपिड़ा पाइण जो सुख बि छॾियो। पोइ ही ऑटोमेटिक टीवी ॾिसण जो सुख बि छॾियो, मोबाइल जो सुख बि छॾियो, पोइ ही सत्संग तव्हांखे सुख ॾींदो, अंदरां आनंद ॾींदो भीतर मां। ऐं उहो रस जेको हूंदो न, उहो कहीं गुना वधीक हूंदो हुन खां। त विषय त्याग जी ॻाल्हि आहे भक्तीअ में। हूअं त ज्ञान में थींदो आहे इहो चैप्टर विषय त्याग, पर भक्तीअ में त्याग इन लाइ कि ॾाढा माण्हू भक्ति कंदा आहिनि सांसारिक सुख पाइण जे लाइ। जीअं अमृत वेला ॾाढो हली रहियो आहे, जेको मिले मां अमृत वेला कंदी आहियां। अच्छा, छो कंदी आहीं? डायलॉग ॿुधिजोसि, भॻवान खे पाइण लाइ। अच्छा, त चई हिकिड़ी वीर जी असांखे भॻवान सां त जोड़ींदो आहे, वीर जी सम्झी आहे न। त मां चयोमांसि भॻवानु एक्चुअली छा थो थिए
ये 4-5 मायूं जॾहिं अमृत वेला जॉइन कनि थियूं न, पोइ हिकिड़ो धोखो थियूं ॾियनि, हिक ॿिए खे धोखे में थियूं रखनि कि पाण भॻवान खे पाइण लाइ पिया था अमृत वेलो कयूं। पोइ हिकु हिन जे दिमाग़ में घुसी थो वञे वहम, छो त कोई टोकण वारो कान्हे, कोई चवण वारो कान्हे, त ये हज़ारे लखे इहो बि थियूं सम्झनि पंहिंजो पाण खे कि असां भॻवान जे आध्यात्मिक राह ते हली रहिया आहियूं। 4 बजे उथंदा आहियूं। पोइ मां हिकिड़े खे चयोमांसि, तूं 4 बजे उथंदी आहीं छाजे लाइ? भॻवान खे पाइण लाइ। जी हा। चयोमांसि छा तुंहिंजे मन में इच्छा कान्हे कि मूंखे धन हुजे? जी हा। चयोमांसि तुंहिंजे मन में इच्छा कान्हे कि मुंहिंजे ॿारनि जी पढ़ाई ॾाढी सुठी थिए? जी हा। उन्हनि खे जॉब लॻे? जी हा। चयोमांसि तुंहिंजे घोट खे धंधे में बरकत पए, तोखे चाहना कान्हे? जी हा। त चयोमांसि तूं कीअं थी चई वीर जी भॻवान सां पियो थो जोड़े, तुंहिंजो वीर जी संसार सां पियो थो जोड़े। हिननि खे कोई चए नथो त हिननि जे दिमाग़ में वहम पियो थो घुमे कि असां भॻवान जे राह ते हली रहिया आहियूं। वो चवंदव मुंहिंजो हुन सां मतिलबु ई कान्हे, मुंहिंजो कमु थी वेंदो आहे, थींदो कंहिंजो बि कोन्हे कमु। हो ई सोई जो राम रच राखा, थिए उहो ई पियो थो जेको अस्तित्व पियो थो चाहे। ही सम्झनि पिया था थींदो। इन सां हिननि जो नुक़सानु कहिड़ो मां ॿुधायांव। हिननि जी 4 बजे उथनि त उनजी डबल निंड ॾींहं जो कंदा, डबल सुम्हंदा ॾींहं जो। समय वियो, ख़राबु थियो समय, ऐं निंड बि डिस्टर्ब। उहा निंड थोरी थींदी आहे ॾींहं जो, निंड बि डिस्टर्ब। ऐं अज्ञानता, लालच, लोभ अञा वधी वेंदो, मूढ़ता अञा वधी वेंदी। एॾा नुक़सान आहिनि। ठीकु आहे, हिननि खे इच्छाऊं आहिनि, कामनाऊं आहिनि, ऐं चवनि असां भक्ति कंदा आहियूं। भक्ति कंदा आहियो छाजे लाइ? सांसारिक सुख पाइण लाइ, विषय में आसक्त थियण लाइ। भक्ति चए थी कि ये विषय जो त्याग कर, पोइ ॾिसूं घणा था अमृत वेलो कनि। इन्हनि सांसारिक सुख जी इच्छा छॾे ॾे। ईअं ई उथ न तूं 4 बजे, भॻवान जे लाइ, कुझु पाइण लाइ न, संसार जो कुझु बि पाइण लाइ न। त पोइ चवंदव हाणे सिर्फ़ु भॻवान खे ई पाइणो आहे, त पोइ 4 बजे छो? कॾहिं बि यादि कंदासीं त इहे लालच आहे। छो मां इन करे सुञाणा, छो त मां बि हिकु मनुष्य आहियां, मां बि संसारी आहियां, को निकितल कोन आहियां ॿाहिरि। त मानवी प्रकृति सुञाणंदो आहियां। ख़बर आहे माण्हू छा छा सोचे सघे थो, छा छा चाहना रखी सघे थो। त उहे मां विच में आहियां, मां हुतां हुते बि आहियां। त इन करे मां सम्झी सघां थो हिन जी दुविधा छा आहे, चवणु छा था चाहिनि, आहे छा। देवर्षि नारद चए थो भक्ति जो साधन अथव विषय त्याग कयो। पहिरीं त सांसारिक सुखनि जी इच्छा छॾे ॾियो, बिल्कुलु छॾे ॾियो, छो त उन में ई बंधन अथव। ॿियो आहे संग जो त्याग कयो। संग छा आहे? ख़राबु संग, जेको तव्हांखे संसार सां जोड़े उनजो त्याग कयो। जेको परमात्मा सां जोड़े उनजो त बिल्कुलु त्याग न कयो, उनखे त छॾिजोसि बि न। भले तव्हांजो अहंकार तोड़े, भरी मारे, कुझु बि करे। माण्हू उल्टो कंदा आहिनि, जेको अहंकार वधाए उनखे कोन्हे छॾिणो, भले गर्त में विझे असांखे। संग त्याग करणो आहे। कहिड़े संग जो त्याग? जेको संसार में फासाए। तव्हां सत्संग ॿुधी वञो ऐं ॿाहिरि अहिड़ो माण्हू मिली वञेव जेको संसारी हुजे, पूर्णतः फाथल, थोरी देरि हुन सां ॻाल्हाईंदा न, तव्हांजी बि वृत्ति मटे छॾींदव, तव्हांजी बि सोच वीचार मटे छॾींदव। उनजो त्याग।
भजन जो यादि अचे वो यादि नथो अचे, उनखे छॾे ॾे जेको तोखे परमात्मा सां न जोड़े। ऐं ॿी ॻाल्हि हिकु संत महात्माऊं चवंदा आहिनि कि वास्तव में त्यागी उहे आहिनि जेके संसार जे विषय में आसक्त आहिनि, छो त उहे असली सुख जो त्याग करे रहिया आहिनि। जेको असां जेके भीतर जो जेको सुख आहे न, उनखे छॾे करे कोई उन्हनि सुखनि में फासे जेको सुख आहे ई कोन। अॼु ताईं कॾहिं बि सांसारिक सुख में सुख मिलियो ई कोन्हे, आहे ई कोन हो। तॾहिं बि माण्हू ही सुख छॾे उन में फाथल आहे, त इहो वॾो त्यागी आहे, वॾो भोगी। ओशो चवंदो आहे कि भगत जहिड़ो भोगी ॿियो केरु हूंदो, हू त्यागी भोगी भगत, इन जहिड़ो केरु हूंदो भोग भोगण वारो, जेको परमात्मा खे भोगे वठंदो आहे, परमात्मा खे ग्रहण करे सार कढी वठंदो आहे। इहा हिकु कला आहे कि कमु जेको सच में असांखे रस ॾिए थी, जेका शइ उहा ग्रहण करे वठणु, पॉजिटिविटी, सकारात्मकता, आनंद, अहंकार न, प्रसन्नता, प्रेम, प्यार ग्रहण करे वठणु हिन संसार में आहे। जीअं अंब असां चूसण वारो अंब थींदो आहे, उनमें कॾहिं कॾहिं ख़राबु हिसो हूंदो आहे, त असां उहो छॾे ॾींदा आहियूं, पोइ सार चूसींदा आहियूं जितां सही आहे। मां ईअं कंदो आहियां। तीअं संसार में जितां ई असांखे लॻे न कि हितां ख़राबु रस थो अचे, उनखे कटे हटाए छॾियूं, सिर्फ़ु सार ग्रहण करे वठूं, जेको वास्तविक आनंद ॾे असांखे, जेको रस ॾे असांखे।
मोक्ष आहे भक्तिअ में, शरणागतिअ में, उन जे अॻियां झुकण में, परमात्मा जे अॻियां पंहिंजो अहंकार मिटाइण में ऐं परमात्मा जे अनुसार जीअण में। त विषय हू त्याग करे ही सुख वॾो आहे भक्तिअ जो। त असां प्रयास कयूं हाणे कि असांजे मन जूं जेके वृत्तियूं भॼंदियूं आहिनि कुझु पाइण जे लाइ, उनखे स्थान न ॾियूं त पोइ केॾां वेंदियूं? वापसि चेतना वापसि मोटी ईंदी। तो कोई उपाय न, ऑप्शन ही न हूंदो त पोइ केवल हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो, भॻवानु। गोलगप्पा खाइण जी इच्छा थिए, कॾहिं कॾहिं त ठीकु आहे, कॾहिं कॾहिं काई दिक़त कान्हे, पर इहो प्रयोग कयो कि रोज़ अगरि इच्छा थिए त उनखे चओसि न, या ॿी काई इच्छा थी थिए, हिकु ई इच्छा अथई, हिकु ई ऑप्शन अथई, भगवान जी भक्ति, उहा करणी आहे। ॾाढो समय बीतजी वियो, भजन बिना बावरे तुमने हीरा जन्म गवाया। असली आनंद भलियो थो वञे इन थोरे जे सुख जे पुठियां। ओशो चवंदो हो कि हृदय जी जेके इच्छाऊं आहिनि इहे पक्षियुनि वांगुरु आहिनि, कबूतरनि वांगुरु। कबूतर, कोई भी पक्षी बिना धरती, मुरारी बापू चवंदो आहे, मां ॾाढनि जो ॿुधो आहे न, मुरारी बापू चवंदो आहे कि कोई भी पक्षी बिना धरतीअ जे सहारे उॾी नथो सघे, ईअं आसमान में नथो उॾामी सघे। हुनखे रेस्ट करण जे लाइ धरती खपे, वरी उॾामंदो, वरी तव्हां चवंदा वण ते बि वेही सघे थो, त वण किथे बीठल आहे? धरतीअ ते, त हुनखे धरा खपे, पोइ उॾामी करे वरी हुनखे सहारो खपे। ओशो वरी चवंदो हो इहा ई ॻाल्हि कि असांजे हृदय जूं जेके इच्छाऊं आहिनि इहे पखियुनि वांगुरु आहिनि, इहे हमेशह ई हवा में कोन रहंदियूं, इन्हनि खे ठिकाणो खपे, पर अगरि किथे मिलंदनि ई न ठिकाणो त वापसि अची इच्छाऊं वापसि बीह रहंदियूं। पोइ अंदर में जेको परमात्मा वेठल आहे उन जो सुख माणींदियूं, इहा ई चेतना। जीअं कोलंबस नालो ॿुधो अथव? कोलंबस उन अमेरिका जी खोज कई हुई, हलियो त हो भारत खे ॻोल्हण लाइ। उन ज़माने में जॾहिं ख़बर ई कोन हुई कि ये धरती कीअं आहे, गोल आहे, इहो पतो पियो हो, कोलंबस ई पतो लॻायो हुई धरती गोल आहे। पर कहिड़ा देश आहिनि, उन्हनि देशनि जो कल्चर कहिड़ो आहे, इहो ख़बर ई न कंहिंखे बि। इहो पतो हुअसि कि भारत देश आहे, त कोलंबस हिकु ॾाढे वॾे पाणीअ जे जहाज में वेठो, पंहिंजा साथी में विहारी, 3 महीननि जो राशन उन्हनि रखियो उन में। ही दिशा भिटकी विया, दिशा भिटकण जे करे हाणे उल्टो पिया हलनि। हिननि खे बि लॻे भारत जे तरफ़ पिया था वञूं, पर ही पिया वञनि अमेरिका जे तरफ़। हाणे हिननि जो अंदाज़ जेको हो लॻो कि हूअं त पहुची वञणु खपो आहे हींअर ताईं। 3 ॾींहं जो राशन बाक़ी बचो, 3 महीना गुज़री विया। त ही छा कंदा हुआ? पखियुनि खे उॾाईंदा हुआ, कबूतरनि खे उॾाईंदा हुआ। अगरि कबूतर वापसि न आया त इन जो मतिलबु आहे का ज़मीन पासे में आहे, को किनारो अची वियो आहे, कबूतर उते हलिया विया। पर अगरि वापसि अची विया त माना दूर दूर ताईं अञा कोई ज़मीन धरती कान्हे, त हिननि खे वञे टेंशन वधंदो, कबूतर वापसि हली अचनि। ही कबूतर रोज़ छॾनि वापसि हली अचनि, छो त का ज़मीन ई कोन्हे आसपास। पोइ जॾहिं 3 ॾींहंनि जो राशन बचियो, हिननि चयो हाणे 3 ॾींहं, अगरि 3 ॾींहंनि ताईं न मिली ज़मीन त छुटासीं। पोइ हुननि खे हिकु ॾींहुं थियो, उन ई 3 ॾींहंनि जे अंदरि कबूतर वापसि कोन आया। कि ख़ुशि थी विया कि हाणे ज़मीन पासे में ई आहे, उहो हो अमेरिका जो देश।
इन जो मतिलबु आहे कि असांजे हृदय जा बि जेके कबूतर आहिनि उॾामंदा रहंदा आहिनि, इन्हनि खे अगरि ज़मीन मिली त वापसि कोन ईंदा, पर किथे ज़मीन ई न मिलंदनि त केॾा वेंदा वापसि। त असांजी इच्छाऊं जेके डुकंदियूं आहिनि न, त जल्दी पूरी करण जी कोशिशि न कजो। ऐं अफ़सोस भी न कजो कि ऐसा क्यों हुआ, ऐसा नहीं होना चाहिए था। हुन जी इच्छा ते रहण सिखूं त हुन सुठो ई सोचे रखियो आहे, असांखे आनंद मिलंदो हुन परमात्मा सां गॾु वेहण में। त इहो आहे संग त्याग ऐं विषयासक्त, विषयनि जो त्याग। जेके विषय आसक्ति असांजी डुकंदी रहंदी आहे, इन्हनि जो त्याग करे छॾियूं, डुकण ई न ॾियूं। डुकनि बि त वापसि हली अचनि, त इहा भक्ति प्रगट कंदी। इहो आहे भक्तीअ जो साधन। भक्तीअ जा साधन हली रहिया आहिनि कि भक्तीअ जा साधन कहिड़ा कहिड़ा, त हिकु इहो ऐं ॿियो संग त्याग, कि भाई फालतू माण्हुनि जो संग छॾे ॾे, जेके गंदगी ऐं दूषित वीचार फैलाइनि, जेके नकारात्मकता फैलाइनि, जेके चवन अरे इसमें क्या रखा है, भक्ति सूत्र क्या होता है, नारद को सुनने जाती हो, चाहे जो हाँ तूने नहीं सुना ना, इसलिए तुझे कुछ पता नहीं है। ये न चाहे जो हाँ छा कया, मां भी चाहींदी आहियां कि मां भी तो वांगुरु ऊंचे सत्संग में हलां, जलेबी थिया मां भी, पर मिले ही नथो, साधन नथो मिले। ये त चवंदा भी कोन, पर मां फेसबुक वारनि खे थो चवां, चया नथी वञो, थोड़ो इहो आकर्षण ॾिसी करे वॾो वॾो आडंबर कि चल मेरे साथ, चल मेरे दिल, तव्हां चइजोसि तू चल मेरे साथ, सजा है मैं खाना। ॿुधी अथई ईंदो अथई ॻाल्हि, चल मेरे दिल, या गज़ल भी आ, कवाली भी आ। खत है शायद किसी शराबी का, क्योंकि खत के ऊपर लिखा है मैं खाना, चल मेरे दिल सजा है मैं खाना। तव्हां चइजो हल मूंसां गॾु, मैं खाने में रस्म उल्फत है। प्रेम
जो सत्संग आहे भक्ति सूत्र मैखानो आहे। इते जंहिंखे प्रेम जे नशे में डूबणो हुजे वो अचे, उनजो स्वागत आहे। त इते सत्संग जी समाप्ति वरी सुभाणे जो